जिंदगी में हर माण्हू जो को न को ख्वाब हूंदो आहे, को न को मक़सदु हूंदो आहे। का न का शइ उनजे ज़हन हूंदी आहे त मूंखे मुस्तक़बिल में इहा शइ हासिल करणी आहे या वठणी। पंहिंजो ख्वाब, पंहिंजो मक़सदु, का अहिड़ी शइ जेका तव्हां चाहियो था दिलि सां, उन जी तस्वीर पंहिंजे घर जी भित ते लॻायो ऐं उन ते तारीख़ लिखी छॾियो ऐं पंहिंजो ख्वाब, पंहिंजो मक़सदु ऐं पंहिंजी उन शइ बाबति सभिनि खे ॿुधायो, बार बार ॿुधायो। ऐं सिर्फ़ु तस्वीर लॻाइण सां ऐं तारीख़ लिखण सां तव्हांखे उहा शइ न मिलंदी। तव्हांखे उहा तस्वीर इहो यादि ॾियारींदी रहंदी त हीअ शइ तोखे हासिल करणी आहे, उन तोखे महिनत करणी आहे, तोखे टाइम ॾियणो आहे, पंहिंजे पाण खे पीड़ाव ॾियणो पवंदो, तॾहिं त उहा शइ, उहो पंहिंजो मक़सदु, उहा पंहिंजी मंज़िल हासिल करे सघंदा। अच्छा, कमु सिर्फ़ु महिनत सां बि नथो थिए। महिनत त मज़दूर बि करे थो, काठियर बि करे थो, पर उन महिनत में तव्हांजी कुझु टेक्निक्स जो हुअणु बि लाज़िमी आहे। तॾहिं तव्हीं पंहिंजी मंज़िल खे, पंहिंजे मक़सद खे हासिल करे सघंदा।